ڪراچي जे مختلف علائقن में رينجرس ڪارروائي करे 5 منشيات फ़रोशनि खे गिरफ़्तार करे वरितो। कब्ज़े मां वॾे मिक़दार में मंशियात हथ कई वई आहे। रेंजर्स सिंध पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त रेंजर्स ऐं पुलिस मासूम शाह कॉलोनी कालापुल चनेसर ॻोठ ऐं महमूदाबाद वारे इलाइक़े में गॾियल कार्रवाई कई, जंहिं दौरान इंतिहाई घुर्बल मंशियात फ़रोश 5 जवाबदारनि मौलिदाद अलहादाद उमर ज़मान फ़ारूक ऐं निसार अहमद खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन जो तालुक़ मंशियात फ़रोश फारूक लाला ग्रुप सां आहे। रेंजर्स तर्जुमान मूजिब जांच दौरान जवाबदारनि इतराफ़ कयो आहे त पेशावर मां बदनाम ज़माना फारूक लाला जे पुट इरफान ज़रिए गाॾियुनि जे टायरनि ऐं ॻुझनि खाननि में मंशियात लिकाए कराची आंदी वञे थी। जवाबदार गुटको तयारु करे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सप्लाई कंदा आहिनि ऐं जवाबदार कालापुल वटि मासूम शाह कॉलोनी में अॾो हलाईंदा आहिनि। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदारनि जे कब्ज़े मां वॾे मिक़दार में चर्स ऐं हेरोइन हथ आई आहे। जवाबदारनि खे वधीक क़ानूनी कार्रवाई लाइ पुलिस जे हवाले कयो वियो आहे ऐं संदनि साथियुनि जी ॻोल्हा जारी आहे।